नाज़रीन, कराची समेत सॼे मुल्क में कैंटोनमेंट बोर्ड जी चूंडुनि लाइ पोलिंग जो वक़्तु ख़त्म थियण खां पोइ वोटनि जी ॻणप शुरू थी वई आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे आमिर सुप्रो। जी आमिर। जी, कराची कैंटोनमेंट बोर्ड पारां जेकी इलेक्शन सुबुह 8 वॻे खां शुरू कई वई। डिफेंस, गुलिस्तान, जोहर, मलीर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेकी सुबुह 8 वॻे खां इलेक्शन जो अमल शुरू कयो, उहो सॼो ॾींहुं जारी रहियो। ऐं मलीर में किथे किथे जेको आहे सो नाख़ुशगवार वाक़िआ ज़रूरु हुया, पर ॿिए तरफ़ जेको आहे गुलिस्तान, जोहर, डिफेंस किथे बि जेको आहे सो नाख़ुशगवार वाक़िओ ॾिसण में कोन आयो। उन सां गॾोगॾु इलेक्शन कमीशन पारां जेको आहे सो पुलिस सां गॾु रेंजर्स तैनात कई वई ऐं मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि जूं कैंपियूं बि लॻल नज़र आयूं। ऐं जेको आहे सो सुबुह सां त जेको आहे वोटरनि जो जेको तादादु हुयो उहो घटि हुयो, पर उन खां पोइ वधंदो रहियो। ऐं बिल्कुलु ही सॼो ॾींहुं जेको आहे इलेक्शन कमीशन जे तरफ़ां जेको 5 वॻे ताईं इलेक्शन जो टाइम हुयो रहियो। ऐं हाणे बिल्कुलु 5 थी चुका आहिनि ऐं हाणे ॻणप शुरू कई वई आहे।